हरिओम, जय झूलेलाल। तव्हां सभिनी जी ख़ुशि आमदीद आहे। अचो त अॼु जो प्रोग्राम असीं शुरू करियूं ज़ूम कॉल। पहिरियों जेको असांजो अॼु हिकिड़ो सुठो गीत आहे, असांजी सिंधी कलाकार आहे। मूंखे ही कल्ह जेको आहे सो यूट्यूब ते मिलियो आहे। हिन कलाकार जो नालो सिंधी न्याणी आहे। उनजो नालो आहे वंदना निरंकारी। सिंधी ॻाईंदी आहे तमामु सुठा। ही जेको हिन जो गीत आहे उहो हिकिड़ो हिंदीअ में आहे, पर ॾाढो सुठो आहे। मां शेयर करियां थो तव्हां सां, ऐं अबाउट 3.5-4 मिंट आहे। ॿुधंदा तव्हांखे मज़ो ईंदो। तंहिंखां पोइ असीं पंहिंजो प्रोग्राम शुरू कंदासीं। तेरी संतान है, सारे इंसान है, फर्क तूने किसी को बनाया नहीं। क्यों है ये नफरतें, क्या हुआ है इन्हें, बैर करना तो तूने सिखाया नहीं। तेरी संतान है। कोई कहता नहीं मैं इंसान हूँ, मजहबी दायरों में बंधा आदमियत कहीं हो गई सो गई, और किसी ने भी इसको जगाया नहीं। क्यों है ये नफरतें, क्या हुआ है इन्हें, बैर करना तो तूने सिखाया नहीं। तेरी संतान है। रंग सबके लहू का लाल है, अमीर है या कोई गरीब है, ऊंच क्या नीच क्या सबको तूने जड़ा, छाँव या धूप है सब तेरा रूप है, तूने बंदों से खुद को छुपाया नहीं। क्यों है ये नफरतें, क्या हुआ है इन्हें, बैर करना तूने सिखाया नहीं। तेरी संतान है। बहुत बेईमान की, फिर भी हालत है यही इंसान की। लड़ रहे मर रहे हम, ये क्या कर रहे, क्या करें जहाँ हमको अब तक यहाँ प्यार करना किसी ने सिखाया। क्या हुआ है इन्हें, बैर करना तो तूने सिखाया नहीं। तेरी संतान है, सारे इंसान है, फर्क तूने किसी को
त साईं ही जेको गीत हो मूंखे तमामु दिलि खे ॾाढो वणियो ऐं हिन अॼुकल्ह जे टाइम में तमामु हिकिड़ो सुठो मैसेज Think आहे. of your laundry as your credit card balance. If you experience an unexpected loss of Sorry, income, sorry. debt can start piling up. With a simple click, you can enroll in RBC Balance Protector and keep your credit card balance neatly sorted. Sorry. अच्छा हाणे अचो त असांजा जेके क्विकली अॼु जा सुवाल हुआ हिकु मिनट ऐं तव्हां सभिनी जिन बि सभिनि जा या किन जा जवाब ॾिना आहिनि त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, वॾी महिरबानी। क्विकली असांजो जेको इम्प्रूव सिंधी स्पीच ग्रुप हो उहो 1 फेब्रुअरी 1921 सॉरी 2021 में शुरू कयोसीं। 1921 त पोइ क़दीम थी वियो ॾाढो। त असांखे मथे महीने पहिरीं तारीख़ साल थींदो। ऐं जेको असांजा टोटल ग्रुप मेंबर्स हींअर जेके आहिनि से टोटल 67 आहिनि। असांजा भई घणा वीडियोज़ आहिनि, असां हेल ताईं 15 वीडियोज़ पोस्ट कया आहिनि। उन खां पहिरीं काफ़ी प्रोग्राम्स असांजा हुआ जेके असां रिकॉर्ड कोन कंदा हुआसीं, पर पोइ हिकिड़ो या सम्झो त ख़बर पई त भई हा रिकॉर्ड करे रखणु ॾाढो सुठो थींदो, इन करे शुरू कयासीं। ऐं सुठी क़िस्मत आहे असांजी जो जीअं ई असांखे चंदवानी साहिबु जॉइन कयो आहे उहे सभु असां रिकॉर्ड कया आहिनि। त पहिरियों जेको वीडियो आहे उहो असांजो एक्चुअली रिकॉर्ड थियो 8 ऑगस्ट ते, पर पोइ उहो सेप्टेंबर में अपलोड कयोसीं। ऐं पहिरें वीडियो जो जेको टाइटल हो पहिरें लेक्चर जो उहो सिंधी डायलेक्ट्स, सिंधी भाषाऊं ऐं उपभाषाऊं जो पार्ट 1 पहिरियों हिसो। ऐं असांजा जेके गेस्ट स्पीकर्स अचनि था, जेके रिकॉर्डिंग थियूं आहिनि उहे चंदवाणी साहिबु आहिनि, ॿियो शर्मा साहिबु आहिनि, दादा मुरलीधर असांजा एक्चुअली त चीफ गेस्ट कोन आहिनि, असांजा टीचर आहिनि ऐं असांजे ग्रुप जा मेंबर आहिनि। इन करे मां उन्हनि खे चवंदुसि त असांजे रेगुलर कॉन्टेक्ट में आहिनि। त ऐं उन खां अॻु परमानंद प्यासी बि अची चुका आहिनि, जिन असां सां हिकिड़ो नंढो प्रोग्राम कयो हो, सो पर उहो रिकॉर्ड कोन थियो। जेको ड्यूरेशन असांजे पहिरें वीडियो जी आहे उहो 1 लॻी 6 मिंट आहे। ऐं असीं 67 ॼणा आहियूं, पर अञा टोटल सब्सक्रिप्शन जेके आहिनि से 65 आहिनि। हाणे उहे 65 जेके आहिनि से असांजे ग्रुप जा आहिनि या न उहा ख़बर कोन्हे, पर वधीक थियणु खपनि। ऐं महिरबानी करे कोशिशि करे पंहिंजनि मिटनि माइटनि या जेके बि सॼण आहिनि उन्हनि सां शेयर करियो असांजो यूट्यूब चैनल, त सभिनी खे उनजो फ़ाइदो मिले। अच्छा, ही जेको तव्हां खां मूं पुछियो त भई तव्हांखे कहिड़ो वीडियो कहिड़ो लेक्चर सभिनी खां सुठो लॻो, तव्हां सभिनी पंहिंजे हिसाब सां जेको आहे ॿुधायो आहे सुठो। मुंहिंजे लाइ सभु सुठा आहिनि ऑब्वियसली पर मुंहिंजे लाइ सभिनी खां वधीक इंट्रस्टिंग जेको लॻो, भई मूंखे जंहिंमें वधीक छा चइजे इंट्रस्ट आयो मूंखे, उहो असांजो जेको लास्ट 2 एपिसोड्स हुआ चंदवाणी साहिब जेके असांखे ॿुधाया आहिनि पंहिंजो लोक कथाउनि जो, उहो मूंखे ॾाढो वणियो। छो जो उन में जेके ॻाल्हियूं ॿुधियूं जेके सम्झ में आयूं कॾहिं ॿुधी कोन हुयूं, पहाका घटि वधि ॿुधा आहिनि या डायलेक्ट्स जे लाइ बि ॿुधो। मुंहिंजी पर्सनल ॻाल्हि थो करियां, त मूंखे मां ही पंहिंजे हिसाब सां ई जवाब ॾिना आहिनि। ऐं जेको आहे सो घणेई ॼणा आहिनि असांजे ग्रुप में जेके म्यूट थियल आहिनि। म्यूट मुंहिंजे पुछण जो मतिलबु म्यूट असांजे रिकॉर्डिंग में न,
रिकॉर्डिंग में त ज़रूरत आहे, छो जो रिकॉर्डिंग में डिस्टर्बेंस न थिए, पर असांजे ग्रुप में घणेई ॼणा आहिनि या कुझु ॼणा आहिनि जेके म्यूट थियल आहिनि, माना उन्हनि जी ख़बर नथी पए स्टेटस जी, त छा उहे ॾिसनि पिया नथा ॾिसनि, मैसेजिस पढ़नि था, छो जो ॿ ई टिक्स जेके आहिनि उन्हनि जूं नथियूं अचनि। त मुंहिंजी रिक्वेस्ट आहे सभिनी खे त महिरबानी करे म्यूट न रखो, छो जो असांजे हिन ग्रुप में का अजाई सजाई ॻाल्हि त थिए कोन थी, त जेतिरो वधीक ताईं पार्टिसिपेट कंदा, पढ़ंदा, ॾिसंदा, असांखे ख़बर पवंदी। ऐं सभिनि खां वॾी जेका ॻाल्हि, जेका रिक्वेस्ट मूं सदाईं कई आहे, महिरबानी करे पंहिंजी फीडबैक ॾियो, ॿुधायो असांखे असीं कीअं करियूं पिया, छा पिया करियूं, जेको करियूं था सुठो। हाणे हींअर जीअं असांजी सावित्री भेण सां हींअर ॻाल्हायो पिए शुरूआत में, त उनखे ईअं लॻे थो त ही जेको भई असांजी रेगुलर एक्सरसाइज हुजे थी, जंहिंमें 5 अखर, ज़िद, सिनोनिम्स वग़ैरह जेके असीं करियूं था, पहाका या इडियम्स, त उहो घणो थो थी वञे किन जे लाइ। हाणे थी सघे थो इन खे असीं घटि केतिरो करियूं, पहिरीं अखर ई कंदा हुआसीं, तंहिंखां पोइ आस्ते आस्ते जेको आहे सो वधायोसीं त भई थोरो सम्झ वधीक असांजी अचे। ऐं ज़रूरी कोन्हे त हर कंहिं सेक्शन जो जवाबु ॾिए, जंहिंखे जेतिरो अचे थो, जेतिरो वणे थो। कोशिशि त असांजी इहा ई आहे सभु करे सघनि, पर जेतिरो करे सघनि था उहो कनि, कंहिं ते का रोक टोक कोन्हे। त महिरबानी करे उन हिसाब सां खणो, उन हिसाब सां हिनखे यूज़ करियो। त मुंहिंजी बसि रिक्वेस्ट इहा ई आहे, जेतिरो पार्टिसिपेट करियो ओतिरो सुठो। ऐं हिन में वधीक तव्हांजी का बि फीडबैक हुजे, कुझु बि पुछिणो ॿुधाइणो हुजेव त महिरबानी करे ज़रूरु ॿुधाईंदा अचो। त हाणे मां हिनखे शेयर खे करियां थो बंदि, ऐं चंदवाणी साहब खे रिक्वेस्ट कंदुसि मां त महिरबानी करे चंदवाणी साहब तव्हां भले असांखे अॼु जे टॉपिक जे बारे में, असांजे अॼु जो जेको आहे उन जे बारे में ॿुधायो प्लीज़। जय झूलेलाल। जय झूलेलाल। हाणे लोक साहित्य में लास्ट टाइम असां लोक कहाणियूं कयूंसीं, लोक कथाऊं जी। उन खां पोइ ॿियो टॉपिक आहे लोक गीत। हाणे हक़ीक़त इहा आहे, लोक संगीत बि हिकिड़ो अञा चैप्टर आहे जी, जेको असां पोइ कंदासीं। अञा लोक गीतनि में पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त अहिड़ो बि वक़्तु हुयो जॾहिं इंसानु ॿाहिरें ॾेख वेख खां बिल्कुलु परे हो। सादगी हुई, उथणु वेहणु, कमु कार, ॻाल्हाइणु ॿोलाइणु, ॻाइणु, नचणु टिपणु, इहो सभु स्वाभाविक हो, बट नेचुरल, स्पॉन्टेनियस। उनजे लाइ ॾेखाव कोन हो, उन में कमर्शलाइज़ेशन न हुई बिल्कुलु, जेका अॼु अची वई आहे। उन वक़्त जी कविता चओ, गीत चओ, अहिड़ो ई स्वाभाविक हो जीअं हिकु झंगल जो गुल बिना कंहिं सार संभाल जे पाण ई वधंदो आहे। उनखे पाणी न ॾियणो पवंदो आहे या उनजी संभाल न करणी पवंदी आहे। तहिड़े ई नमूने उन ज़माने जी उहा कविता चवां या जेको लोकगीत चवां थो, उन में वज़न, काफ़ियो, रदीफ़, माना जेके कंहिं बि गीत जा मीटर्स थींदा आहिनि, माण मापा थींदा आहिनि, जंहिंजे आधार ते गीत रचियो वेंदो आहे, उहे सभु न ॾिठा वेंदा। छो त उहो ईंदो ई गीत साधन माण्हुनि जे ज़बान तां, उन्हनि खे का बि ॿी संगीत जी या गीतनि जी या उन्हनि जे जोड़जक जी ॼाण न हूंदी हुई। इन करे उन्हनि जी उहा सादी सलूणी ॿोली, उहा सादी सलूणी कविता, उनजो जेको रूप असांखे ज़बानी वाते वेण, माउथ टू माउथ, असां वटि जीअं जीअं पासान थींदो आयो आहे, पहुतो आहे। हाणे अहिड़ा लोकगीत जेके रिवायती लोकगीत चऊं था, इहे तेसि ताईं ज़िंदा रहंदा जेसि ताईं इंसानु मौजूदु आहे, तेसि ताईं पिया हलंदा। इहा हिकु वॾी धारा आहे, जीअं नदीअ जी धारा थींदी आहे, त इहा गीतनि जी बि या लोकगीतनि जी या लोक साहित्य जी इहा वॾी धारा आहे।
ऐं उन में वरी ईअं बि आहे, उहे नंढियूं नंढियूं धाराऊं मिली करे हिकु वॾो सागर थियूं बणाइनि। सम्झो लोक संगीत आहे, लोकगीत आहे, लोक पहाका चवणियूं आहिनि, इहे मिली करे हिकु सागर थो बणिजी वञे, जेको लोक साहित्य जो सागर चइजे। हाणे उन ज़माने में या अॻे ज़माने में ईअं चइजे, घणा माण्हू पंहिंजो कमुकार कंदे थकिजी टुटिजी जॾहिं अची आराम करण लाइ वेहंदा या थकु मिटाइण लाइ गीत ॻाईंदा हुआ। उन में उहा धुन ईअं बि हूंदी हुई, ॿारनि खे निंड करण लाइ के गीत ॻाईंदा हुआ, उहे उन्हनि जूं पर्टिकुलर धुनियूं हूंदियूं। जवाननि में प्रेम जी मस्ती हूंदी हुई, उहे अलॻि धुनियूं हूंदियूं। ॿुढा पंहिंजे लेखे पाण विंदराईंदा हुआ। विधवा पंहिंजी ज़िंदगीअ में नीरस हूंदी हुई, उन नीरस ज़िंदगीअ में बि उहो गीत हारी नारी ज़मीनूं आबाद कंदे, मुहाणा ॿेड़ियूं हाकारींदे, अलॻि अलॻि क़िस्मनि जा कम कंदे उहे गीत बि ॻाईंदा हुआ, पंहिंजा कमकार बि कंदा हुआ। हाणे रीतियुनि रस्मुनि जी ॼाण, औरत जे दिलि जी कुशादगी असांखे गीतनि मां थी मिले। गीत माना जंहिं महिल हाणे मां चवां थो माना लोकगीत, छो त हींअर ज़िक्र लोकगीतनि जो ई आहे। माउ जे हृदय में ॿार जे लाइ ममता लोलीअ जे रूप में, सिंधी लोली लफ़्ज़ मां अॻियां हली करे ॿुधाईंदुमि गीतनि जे क़िस्म में। प्रीतम जे विछोड़े में तड़फ जा, ज़ाल मुड़ुसनि जा अलॻि हुजण जा, विधवा जा वरलाप, नंढियुनि छोकिरियुनि जो खिल चर्चे जा बि, चर्चे भोग जा बि गीत, छठीअ जा गीत, जणियनि जा गीत, शादीअ जा गीत, कर्ज़े जा बि गीत थींदा आहिनि, दुख जा बि गीत थींदा आहिनि। अहिड़े क़िस्म सां अलॻि अलॻि क़िस्मनि जा गीत जेके आहिनि उहे असांजे हिन लोक साहित्य में आहिनि या लोक गीतनि में आहिनि। हाणे लोक गीतनि जी रवानी यानी जेको हुनजो वहिकिरो जेको हूंदो आहे, उहो तॾहिं मज़ो ॾींदो आहे जॾहिं ॻायो वेंदो आहे। ॻाइण में जॾहिं गीत हूंदो आहे, लिखियलु गीत हुजे त उहो गीत मज़ो न ॾींदो आहे कॾहिं बि, उहो पढ़िबो आहे त हुनजो रस न हूंदो आहे। ऐं ॻाइण में बाक़ाइदा हुन मां मज़ो ऐं हुन मां राहत ईंदी आहे। लोक गीत में मन में उथंदड़ कुदरती जज़्बा ऐं उमंग ई आहिनि, जिन में जीअं मूं पहिरीं ई चयो अलंकार न हूंदा आहिनि पर रस हूंदो आहे। हाणे तव्हां चवंदव अलंकार छा थींदा आहिनि? अलंकार साहित्यिक या ईअं चवां के अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके ग्रामेटिकल बि चई सघो था पिया, पर रस जेको आहे उहो अलॻि ॻाल्हि आहे। वरी रस सभिनी में हूंदो आहे, त अलंकार न पर रस हूंदो आहे। छंद या बहर वज़न न पर लय, रवानी, मधुरता इहो हूंदो आहे हुन में। मन जी मौज हूंदी आहे, हुन में नचणु टिपणु हूंदो आहे, ॻाइणु वॼाइणु हूंदो आहे। ज़रे घटी ईअं चए ते हर मुल्क जे इतिहास में असांखे इहे लोकगीत मिलनि था। प्रेम, कशिश, श्रद्धा, विश्वास, करुणा, कोमलता, इहे रस ज़रूरु आहिनि। इन रसनि जे आधार ते उन्हनि गीतनि में इहे ॻाल्हियूं मिलनि थियूं। कुदरत अहिड़े नमूने सां कुदरती जंहिं महिल चवां थो मां लफ़्ज़ त माना उहे नेचुरल जीअं बाक़ाइदा ज़ुबान मां उन्हनि जे निकिरंदा आहिनि, त कुदरत जो बि वास्तो इन्हनि गीतनि सां आहे। हाणे हिकिड़े जापानी आलिम जंहिंजो नालो आहे एम्ब्रो, उन हिकिड़ा जैपनीज़ पीज़ेंट सॉन्ग्स लिखिया आहिनि। उन में हुन ॿुधायो आहे त लोकगीतनि जी जेका डेफिनेशन आहे, जेका वस्फ़ आहे, चए थो उहे हर शख़्स जा ॼातल सुञातल समाजिक हालतुनि खे ज़ाहिर कंदड़ ऐं नसीहत आमेज़ हूंदा आहिनि, यानी सिख्या ॾींदड़ हूंदा आहिनि, नसीहत ॾींदड़ हूंदा आहिनि। इन लिहाज़ खां इहो बि चई सघिजे थो त लोकगीत सही माना में आम माण्हुनि जा गीत ई आहिनि। हाणे जहिड़े नमूने मूं लास्ट ताईं ॿुधायो त लोक कथाउनि जे जनम बाबति जीअं कुझु चवणु ॾुखियो आहे, चई नथो सघिजे, तहिड़े ई नमूने सां लोकगीतनि जो बि जनम आहे, उनजे लाइ बि अलॻि अलॻि लेखकनि अलॻि अलॻि कुझु राया पंहिंजा ॾिना आहिनि। हाणे हिंदीअ जो हिकिड़ो लेखक आहे श्याम परमार, उन भारतीय लोक साहित्य किताब में लिखियो आहे त घणो अॻु जॾहिं समाजिक सुजाॻी पंहिंजे विकास जे तरफ़ अञा वधंदड़ हुई, तॾहिं अहिड़ी कविता जो जनम थियो जंहिंजो लाॻापो ज़िंदगीअ सां हुयो, ऐं आस्ते आस्ते कुदरत जे कुझु हिस्सनि ते जॾहिं इंसान जीत हासिल कई,
तॾहिं उन जे गीतनि में बि उन फतह जी ख़ुशी जूं भावनाऊं साफ़ नज़र आयूं। उन्हनि महसूसु कयो त उहे गीत संदनि लाइ उत्साह जो वसीलो आहिनि ऐं उहे मजमूए तौरु उहे गीत रचींदा आहिनि, माना उहो बि ज़बानी। हाणे लोकगीत कंहिं हिक जा न, पर समूरनि लोकनि लाइ आहिनि। राह वेंदड़ मुसाफ़िर जा गीत, खूह ते तलाव ते पाणी भरींदड़ स्त्रियुनि जा गीत, खेती कंदे जीअं पहिरीं ॿुधायमि मच्छी मारींदे मुहाणनि जा, अहिड़े नमूने सां लोकगीतनि खे लिखण जी अॼु ॾींहं ताईं कोशिश न कई वई आहे। लिखिया न वेंदा आहिनि, ख़ासि ठाहिया न वेंदा आहिनि, पोइ उहे लोकगीत चवाईंदा ई कोन, उहे त कंहिं पर्टिकुलर लेखक शाइर जा उहे गीत थी वेंदा। त ही गीत उन्हनि जो कोई रचनाकार न हूंदो आहे, उनजो रचींदड़ कोई पर्टिकुलर माण्हू न हूंदो आहे। कहिड़ो बि आम पुरुष औरत बिना कागज़ कलम इस्तेमाल करण जे उहो गीत दिलि मां ज़बान सां हुंगारींदो वेंदो आहे, चवंदो वेंदो आहे, ऐं उहे वरी ॿियनि जे ज़बाननि ते, ॿियनि जे कननि ते पवंदा आहिनि, त उन्हनि जी ज़बाननि मां वरी निकिरंदा आहिनि। हाणे मां डेप्थ में वेंदुमि त अञा अलाए घणा लेखक आहिनि जिन जा असांखे डेफिनेशन मिलंदा, पर हाणे उहो ॿुधाइण मुंहिंजो मक़सदु न आहे हक़ीक़त में। मूंखे जनरल लोकगीत जी परिभाषा मूं ॾिनी ऐं बाक़ी हाणे मां उन जे क़िस्मनि ते रोशनी विझण जी कोशिशि कंदुमि। लोकगीत सभिनी ॿोलियुनि में आहिनि, का बि ॿोली न आहे जंहिंमें लोकगीत न हुजे, अंग्रेज़ी हुजे, जैपनीज़ हुजे, कहिड़ी बि ॿोली हुजे, सभिनी में लोकगीत आहिनि। ऐं इहो मूं पहिरीं चयो त बट नेचुरल आहे, स्पॉन्टेनियस, पाण मुरादो पैदा थींदा आहिनि, कोई ठाहींदो न आहे उन्हनि खे। हाणे हर ॿोलीअ में हिकु चङो अंदाज़ पंहिंजे पंहिंजे नमूने जो अलॻि अलॻि क़िस्मनि जो लोकगीतनि जो खज़ानो आहे। हाणे सिंध जे लेखक डॉक्टर नबी बख्श खान बलोच, नालो तव्हां ॿुधो हूंदो, उन सिंध में हिकिड़े किताब में, लोक साहित्य किताब नालो आहे किताब जो, उन में 57 क़िस्मनि जा सिंधी लोकगीत ॿुधाया। वेयर एज़ उन खां अॻु डॉक्टर नारायण भारती, उल्हासनगर जो, हींअर हयात न आहे, उन क़रीब क़रीब 20 क़िस्मनि जा लोकगीत ॿुधाया आहे। डॉक्टर जेठे लालवाणी घटि में घटि 3 डज़ननि जा लोकगीतनि जा क़िस्म ॿुधाया आहे। पर हाणे मां जेके ख़ासि लोकगीत आहिनि उन्हनि जो ज़िक्र कंदुसि, छो त बाक़ी जेके आहिनि उहे असांखां हाणे ईअं चवां मां, असांखां हाणे गुम थी विया आहिनि, निकिरी विया आहिनि। मां नालो बि खणंदुमि, ॿुधाईंदुमि बि, त उहो असांखे दिमाग़ में न ईंदो, सम्झ में न ईंदो, पर जेके कामन आहिनि उन्हनि ते असां हाणे रोशनी विझंदासीं। हाणे सभ खां पहिरीं असां वटि लोकगीतनि जो जेको क़िस्म आहे, लाॾो लफ़्ज़ ॿुधो आहे, बराबरि आहे। हाणे लाॾो हक़ीक़त ई आहे, सिंधी असुल लफ़्ज़ आहे लाॾ, लाॾ मां निकितल आहे। लाॾ जी माना ई आहे प्यार, ऐं लाॾल माना प्यारो, ऐं उहो लाॾल बदिलजी वियो आहे लाडल मां लाॾल, ऐं उन मां बणियो आहे लाॾो। ऐं लाॾल बाबति इहो चयो वियो आहे त हिन में हिकु मुख्य ख़ासि मिसरा हूंदी आहे जेका ॿियनि मिसराउनि में फ़क़ति दुहिराउ हूंदो आहे। जीअं कल्ह टियों ॾींहुं मां तव्हांखे लोक कथाउनि में जेको लास्ट टाइम ॿुधायो भई दुहिराउ वारा गीत, जंहिंमें उहा हिकु लाइन रिपीट थींदी आहे, तहिड़े नमूने लाॾा इन क़िस्म जा थींदा आहिनि। हाणे लाॾनि जो जेको मिसाल आहे, तव्हां शायदि हिकिड़ो ॾिख जो लाॾो ॿुधो हूंदो, ॾिख जी राति लाॾे मुंडियूं खणायूं। जेकॾहिं कंहिंखे ज़बानी ध्यान में न ईंदो हुजे त मां उहो हलाए करे ॿुधाए सघां थो तव्हांखे हींअर त भई इहो गीत कीअं आहे। या तव्हां सां स्क्रीन शेयर करियां छा? स्क्रीन मां सॉरी, सिधो माइक रखां अच्छा स्पीकर जे ठीकु, अॻियां, हा ठीकु आहे, ऑडियो में, हा। त उन मां तव्हांखे पतो पइजी वेंदो त भई हीउ लाॾो छा आहे, या इन क़िस्म जो लाॾो केतिरा दफ़ा ॿुधो हूंदो तव्हां। हाणे
हिकिड़ो मिनट। आवाज अचे पियो? हाँ हाँ बिल्कुल। हाणे हा चओ। ऐं हिन में जेको लास्ट सिट जेका हुन ॻाई त लाडल लाहे कर कुले, लुंगी उन कर कुले। छा कर कुले न छा कुले कर ते रख। कुले, कुले ते छा रख? लाडल लाहे लुंगी कर कुले, माना लुंगी लाहे करे कुले ते रख। अच्छा हाँ लुंगी ईअं आहे हुन में। ओहो हा लाहे लुंगी कर कुले। हा अच्छा हाणे मां हा इहो वॼाइण जो मक़सदु इहो ई हो। हींअर लफ़्ज़ त मूं वटि लिखियल आहिनि, पर जंहिं महिल मां पढ़ा हा त शायदि उहे लफ़्ज़ तव्हांखे बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि आहे इम्प्रेस बि न कंदा। जी पर हाणे एतिरो आहे, जेके लफ़्ज़ वरी ॿुधण में सम्झ में न ईंदा आहिनि उहे पढ़ण में ध्यान में अची वेंदा आहिनि। बिल्कुलु त हाणे हिन में तव्हां ॾिठो हूंदो, ॾिख जे राति लाॾे मुंडियो, इहो दुहिराउ हो। जीअं बिल्कुलु पहिरां पूरी मिसर पूरी पई थी, वरी मथां रिपीटेशन उहा अचे पई। हाणे अहिड़ा ॿिया बि काफ़ी गीत आहिनि जेके ॾिख सां वास्तो रखनि था पिया, पर पर्टिकुलरली ॾिख जो गीत असां सिंधियुनि में इहो हिकिड़ो ई अथव। ॿियो बिल्कुलु गीत तव्हांखे ॾिख लफ़्ज़ सां न मिलंदा, ॿिया रिलेटेड मिलंदा, पर एग्ज़ैक्टली ॾिख जो जेको आहे उहो हिकिड़ो ई गीत आहे। ॿिया वरी लिखियल आहिनि असां वटि, पर उहे ॻायल कोन्हे। अच्छा लिखियल आहिनि अहिड़ा वरी 4-5 आहिनि, हाणे मूंखे ॿुधाइण जो उहो लफ़्ज़ ॿुधाईंदुमि त हुनजो असरु उहो न ईंदो ऐं सम्झ में बि न ईंदो, इन करे हुन मां वधीक जो। हा बाक़ी ॿिया जेके गीत आहिनि उन्हनि में असां वटि घणा ई वैरायटी आहियो। लोली चओ, छलो चओ, बेलण चओ, मोरो चओ, इन जा आहिनि असां वटि, उन जा अलॻि अलॻि रूप बि आहिनि। हाणे इहो ॾिख जो ई गीत आहे, ॾिख जे वक़्तु ॻायो वेंदो आहे। ॿिया 1-2 जेके गीत आहिनि जिन में ॾिख जो ज़िक्र अचे थो, पर एग्ज़ैक्ट लफ़्ज़ न आहे, जीअं मूं पहिरीं बि चयो। हाणे इन खां पोइ ॿियो सिंधीअ में लोक गीतनि में ॿियो जेको क़िस्म आहे उनखे चइबो आहे लोली। शायदि अंग्रेज़ी वर्ड लल बॉय कुझु ई आहे, लल बॉय यस जी जी बराबरि। जी जी हा हाणे लोली ॿार खे सुम्हारण महिल उनजी जीजल मां आसीस जे रूप में या आसीस कंदे उहा लोली ॻाईंदी आहे, जंहिंमें माउ जी ममता समायल हूंदी आहे। हाणे लोलीअ जा 2-4 गीत आहिनि। हिकिड़ो मां जेको पढ़ी ॿुधायां थो, शायदि कंहिं ॿुधो हुजे कंहिं ज़माने में, अॼुकल्ह त शायदि इहे बंदि थी विया आहिनि। सम्झो केरु अॻे त माइरूं ॾाॾियूं नानियूं वॾियूं जेके घर जूं हूंदियूं हुयूं, उहे बाक़ाइदा ॿारनि खे ॻाए करे सुम्हारींदियूं। हाणे त कंहिंखे ईंदो ई कोन हूंदो, हाणे रेडीमेड ज़मानो आहे, जेकॾहिं कंहिं वटि हूंदो अवेलेबल त उहो वॼाईंदो, पर ॻाइण वारो जेको ज़मानो आहे उहो ख़लास थी चुको आहे हींअर। ऐं उहो जेको एक्चुअली लोक साहित्य जी जेका परंपरा हुई न, जेका लोक गीत परंपरा मतिलबु यानी जनरेशन टू जनरेशन पास इन नमूने सां ई थींदा हुया, जेको हींअर बंदि थो थींदो वञे आहिस्ते आहिस्ते। शहरनि में त सवाल नथो अचे, ॻोठनि में किथे किथे अञा, ख़ासि करे सिंध जे किन ॻोठनि में इहे सिस्टम्स अञा आहिनि, उते हले पियो। हाणे हिकिड़ो गीत आहे, गीत जा लफ़्ज़ ई आहिनि, सिकी लधड़ा पींघे वारड़ा गुरूअ ॾिनड़ा ॿार सदोड़ा लाल लुॾायम लाल हिंदोड़ा लुॾे त जाइ भरींदो मन ही माड़ी बंधणो सुफ़े सुहंदो ही लालड़ो ॾियं लोलड़ी पींघे वारड़ा। हाणे इहो हिकिड़ो क़िस्म आहे। मूं वटि रिकॉर्डेड जेके आहिनि 2-3
उहे मां तव्हांखे मां ॿुधायां थो पियो। उहो ॿुधण खां पोइ तव्हांखे अहसासु थींदो बराबरि हीअ लोली बराबरि आहे। हीअ ॿियो हाणे लास्ट थी जेको मूं ॿुधायो इहो आशीष जो गीत हुयो। बिल्कुलु पहिरियां ॿ जेके हुया उहे एग्ज़ैक्टली लोली हुया। तव्हां शायदि भगत कंवर राम जो बि हिकु लोलीअ जो गीत ॿुधो हूंदो। ॿार खे लोली ॾे थो भगत कंवर राम, अहिड़ो गीत अथव हिकिड़ो। यादि नथो अचे पर ॿुधण सां मूंखे बि शायदि या वर्ड हींअर हा लफ़्ज़ रिकॉल नथा थियनि, जे जी, अची विया तव्हांखे मां ॿुधाईंदुसि। हाज़ुर साईं। भगत कंवर राम जो काफ़ी ज़माने खां उहो गीत मशहूरु आहे अच्छा, ऐं ॿार जे लाइ उहो इस्तेमालु थियल आहे। बिल्कुलु। भगत कंवर राम लाइ हिकिड़ो ॿियो किस्सो मशहूरु थियल आहे जो हिकु दफ़ो भगत कंवर राम खे, भगत कंवर राम हुयो त पहुतल शख़्स, उनखे हिकु दफ़ो कंहिं हिकिड़े प्रोग्राम कंदे हिकिड़ी माता पंहिंजो ॿारु खणी आई हुई ऐं उहो ॿारु इहो सोचे करे खणी आई हुई त ॿारु मुअल खणी आई हुई ऐं उहो भगत कंवर खे लोलीअ लाइ हुनखे ॾियणो हुयो। ऐं पोइ भगत कंवर राम ते ई तहमत हुई हुनजी त भई तो लोली ॾिनी आहे ऐं ॿारु मरी वियो आहे। इहो रियल किस्सो अथव भगत कंवर राम जो। त भगत कंवर राम वटि उहा जॾहिं उहा औरत आई, जॾहिं उहो मुअल ॿारु हुनखे ॾिनई लोलीअ जे लाइ, त बाक़ाइदा भगत कंवर राम लोली ॾेई त हुनखे वापसि ॾिनो ऐं हुन ते इल्ज़ाम अची वियो भई हे त ॿारु मुअल आहे, तोखे मां जीअरो ॾिनो हुयो। पोइ भगत कंवर राम ओॾी महिल जेका उहा लोली ॻाई आहे ऐं पोइ बाक़ाइदा हुन ख़ुदा खे, भॻवान खे हुन प्रार्थना कई आहे अहिड़े नमूने सां, ऐं उहो बाक़ाइदा उहो ॿारु जीअरो थियो ऐं वापसि कयो अथईं हुन औरत। इहो सचो किस्सो अथव बाक़ाइदा। साईं प्रकाश जसनाणी असांजो जेको आहे उन जस्ट पॉइंट आउट कयो, चई नाले अलख जे त गानो कोन्हे उहो? न न न, उहो नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो अलॻि आहे। अच्छा, ठीकु आहे साईं। जी थैंक जी यू, जी, थैंक मूंखे यू। रिकॉल थियो त मां तव्हांखे ॿुधाईंदुमि, लफ़्ज़ हाज़ुर, मूंखे हाज़ुर। रिकॉल नथा थियनि। शायदि ॾिसो घणियूं शयूं अहिड़ियूं आहिनि जेके हाणे असांखां ॿुधूं कोन था, ॾिसूं कोन था, पढ़ूं कोन था, त पोइ ज़ाहिर आहे थोरियूं परे परे थी वियूं। बिल्कुलु, बिल्कुलु सही। अदरवाइज़ हा हा, त हाणे अॻियां वधूं। जी जी बिल्कुलु। हा, हाणे लाॾनि में बि लाॾनि जा अलॻि अलॻि क़िस्म थींदा आहिनि जेके अलॻि अलॻि एरिया वाइज़ ऐं अलॻि अलॻि वक़्तनि ते या मौक़नि ते ॻाया वेंदा आहिनि।
हाणे हिकिड़ो लाॾे जो क़िस्म आहे जंहिंजो नालो आहे मोरो। हाणे मोरो या मोरड़ो बि चइबो आहे। जंहिं महिल मां तव्हांखे उपभाषाउनि ते ॿुधायो हुयो त उपभाषाउनि जे चैप्टर सां ही वास्तो रखे थो। सिंध जी हिकिड़ी एरिया आहे कोहिस्तान, पहाड़ी एरिया आहे, जंहिंखे काछी बि चइबो आहे। काछी, सिंध जी काछी या सिंध में काछी ऐं कोहिस्तान ॿई पहाड़ी एरियाऊं आहिनि, ऐं जिते इहो लोक गीत मशहूरु आहे या मक़बूल आहे या हुते ॻायो वेंदो आहे। मोरो 2 तुकनि जो शेयर थींदो आहे, जंहिंजो काफ़ियो 2 दफ़ा कमु आणे करे 2 तुक जो काफ़ियो उन सां मिलाइबो आहे, ऐं पोइ वरी उनमें उनजी वराणी हूंदी आहे। वराणीअ जा वरी नमूना अलॻि अलॻि हूंदा आहिनि। हाणे हिकिड़ो गीत आहे, मोरो वेठी गायां मोरो नाहे थोरो थोरो, मोरो वेठी गायां ॾोह ॾिंगायूं ॾिसी ॾिसी, राण लवियो रुसी रुसी, अधियूं मोरो वेठी गायां मोरो नाहे थोरो थोरो। हाणे मोरे जो हिते मां क़िस्म ॾिसां थो, जेकॾहिं मूं वटि हूंदो त तव्हांखे वॼाए ॾेखारियां थो, छो त काफ़ी शयूं अहिड़ियूं आहिनि जेके असांजूं ॿुधल ज़रूरु आहिनि, पर उहो क़िस्म सम्झायल न आहे, त उहो किताब वग़ैरह उन जा रेफरेंस खपंदा। मूं भगवंती नावाणी जो हिकु अहिड़ो गीत ॿुधल ज़रूरु आहे, पर हींअर मां ॾिसां थो मूं वटि आहे की न आहे। साईं हिकिड़ो गीत आहे, ॿुधो आहे, जेको जी। सभिनि घणनि ॿुधो हूंदो, मूमल माणा न कर मारुनि सां। उहो शायदि अलॻि मोरो सां न आहे। आहे, अच्छा, अलॻि मोरो। आहे। अच्छा। हा, मोरो न आहे उहो। ऐं जेको भगवंती नावाणीअ ॻायो आहे मोरो, उहो बि लफ़्ज़ ईअं आहे, मोरो न आहे थोरो, मोरो वेठी ॾियां मोरो न आहे, ईअं लफ़्ज़ आहिनि हुन जा। अच्छा। पर हाणे एग्ज़ैक्टली गीत जेको ॻायल आहे मूं वटि, मां ॾिसां थो। पहिरीं त छा थियो, मूंखे लैपटॉप मां हलाईंदो न आहियां घणो, त लैपटॉप बंदि पियो हुयो। पहिरीं त हलियो कोन पियो, बंदि पियो हुयो। ऐं वरी आहे पुराणो, उनमें वरी विंडोज़ 7 झूने ज़माने जूं लोड थियल आहिनि, त अच्छा, कुझु अच्छा। तकलीफ़ पई ॾिनई। हा, तकलीफ़ पई ॾे। वरी जे चेंज कंदुमि त मुंहिंजा ॿिया प्रोग्राम न हलंदा। जी इहे जी, तकलीफ़ूं आहिनि। तव्हांखे भले सहूलियत हुजे त पोइ इहे हा, लिंक्स मोकिलिजो, असीं हिन वीडियो मां असांजो जेको थींदो न उन सां हा, ऐड करे छॾींदासीं। ठीकु आहे। मूं वटि इहे सभु गीत हिकिड़ी क्लिप ठहियल आहे मूंखे, जी, उहा मां तव्हां उहा महिरबानी व्हाट्सएप करे। ते हा तव्हांखे हा बिल्कुलु मोकिलींदुसि। उहे 50-52 गीत आहिनि, पर जी उन्हनि सां गॾु मां हथ सां मुंहिंजा लिखियल आहिनि उहे, ऐं उन्हनि में इहो सम्झायल आहे त भई हीउ गीत जणियनि जो आहे, हीउ जमालो आहे, हीउ फलाणो आहे, हीउ पंजकड़ो आहे, हीउ मुतफ़र्क़ गीत आहे, हीउ पूॼा जो गीत आहे। त उहो मूं वटि अलॻि सां हिकिड़ो पनो आहे, उहो मां तव्हांखे पनो बि मोकिलींदुसि ऐं हीउ गीत बि मोकिलींदुसि। प्लीज़, फ़िलहालु उहो मोरे, असीं। मोरे जो एग्ज़ाम्पल जे मूंखे हाणे बि ध्यान में अची वियो किथे, त तव्हांखे मां ॿुधाईंदुसि, पर हाणे मूंखे साम्हूं नथो मिले। हा, काई ऐं ॻाल्हि उनखां न। पोइ हा जी जी, उनखां पोइ ॿियो क़िस्म आहे जंहिंजो नालो आहे छलो। हाणे छलो तव्हां शायदि ॿुधो बि हूंदो, ऐं छलो मूं वटि शायदि एग्ज़ाम्पल बि आहे, मां ॻाए करे तव्हांखे, मतिलबु ॻायल गीत उहो तव्हांखे ॿुधाए सघंदुसि। हाणे पहिरीं त छलो जेको आहे, प्यार कंदड़ जी निशानी आहे। छलो तव्हां ॿुधो हूंदो, जेको आङुर में पाइबो आहे, जेको, हा रिंग टाइप। हा, छलड़ो बि चइबो आहे, छलो बि चइबो आहे। ऐं इहे कंहिं ज़माने में निशानीअ तौरु प्रेमी हिक ॿिए खे ॾींदा हुआ निशानीअ तौरु। ऐं हिन गीत में उन जूं 5 तुकूं हूंदियूं आहिनि, जिन मां 3 जेके हूंदियूं आहिनि उहे हम काफ़िये हूंदियूं आहिनि, यानी उनजो काफ़ियो मिलंदो आहे। ऐं वरी 2 बाक़ी जेके हूंदियूं आहिनि, उहे 2 अलॻि सां 2 हम काफ़िया अलॻि हूंदियूं आहिनि, माना ॿिन्ही जो, 3 जो ऐं ॿिन्हिनि जो काफ़ियो मिलंदो आहे। हाणे धनार धण चारींदे, हारी हर हलाईंदे, बाग़ाई नार हकलींदे, ही छला या छलड़ा ॻाईंदा। हाणे ॻाइण वारनि जो जेको उहो क़िस्म आहे, उहो उन्हनि सां रिलेट करे थो। छलो पाए बीहां करे रूह थो रीहां, ही कूकां कीहां। हाणे इहे रीहां बीहां कीहां, इहो ॾिसो 3 लाइनियूं मिलनि थियूं। वरी पोइ आहे जुदा थियो आहे जानी,
आहे दिल दीवानी, इहे 2 लाइनियूं वरी पाण में हुनजो काफ़ियो मिले थो। पर हाणे छलो जेको हिते तव्हांखे मां ॿियो ॿुधायां थो, जेको ॻायल आहे बाक़ाइदा, उहो गीत तव्हां शायदि ॿुधो हूंदो, छलनि जो जोड़ो मूंखे भाऊ आणे ॾींदो। घणनि जो थी सघे थो न बि ॿुधल हुजे, पर हाणे ईअं आहे, ज़माने सां घणो कुझु बदिलियो बि आहे। हाणे अहिड़े क़िस्म जा ॿिया बि गीत आहिनि, एग्ज़ाम्पल्स घणा ई आहिनि मूं वटि, रिटन पर हाणे रिटन ॿुधाइण सां पोइ हुन मां मज़ो न ईंदो। बाक़ी हाणे हा, उन खां पोइ साईं हिकु ॿियो सेकंड जी जा जी असांजे नियति जी पुछियो आहे, हा हा पुछे हा थी त भई हू जेको भगत कंवरराम जो तव्हां ज़िक्र कयो लोलीअ जो, हा त हा उन जा वर्डिंग जेके आहिनि से कन्हैया लोली लाल लोली, न न उहो बि न आहे। उहो बि न आहे। उहो हा, उहो हिकिड़ी ॿी कंहिं लेडी जो ॻायल आहे। अच्छा मुंहिंजो नालो शायदि कमला या कुझु ईअं आहे, उन ॻायल आहे। माई या माई भागी वग़ैरह कुझु ईअं बि ॿुधो आहे मां। अच्छा उहो अच्छा ॿिए कंहिंजो ॻायल आहे। हो जेको गीत आहे हुनजा लफ़्ज़ ईअं आहिनि, लोली ॾियां लाल लोली लोली ॾियां, कुझु ॾियां लफ़्ज़ बि ईअं अथसि हुनजो। अच्छा अच्छा हाणे एग्ज़ैक्ट लफ़्ज़ मूंखे रिकॉल नथा थियनि। हा काई ॻाल्हि न, ठीकु आहे। हा ठीकु आहे। हाणे उन खां पोइ ॿियो जेको क़िस्म आहे, जंहिंजो नालो आहे ॿेलिण। हाणे ॿेलिण जो हूअं लफ़्ज़ जी जेका माना आहे उहा मतिलबु आहे साथण। ही ॿेली आहे, मुंहिंजो साथी आहे। हा अच्छा अच्छा ॿेली, हा बराबरि। भेजी बि चइबो आहे, साथी बि चइबो आहे, ॿेलिण साथण चइबो आहे। हाणे तव्हां जेकॾहिं सिंधी भगत ॾिठी हूंदी त भगत में तव्हां ॾिठो हूंदो, भगत सां गॾु जेको साण साथी हूंदो आहे उनखे चवंदा आहिनि ॿोलड़ो। अच्छा हुनजो जेको साथी हूंदो आहे, जेको हुनखे सुर वठाईंदो आहे, त वठो। चवंदा आहिनि भगत साहिब, पोइ हीअं उनजी बाक़ाइदा जवाब में चवंदा हा साईं, त उहो ॿोलड़ो जेको हुनखे जेको साथ ॾींदो आहे। एक्चुअली लफ़्ज़ ईअं ई जुड़ियल आहिनि। हाणे हिते ॿेलिण जो मतिलबु आहे साथण, या ॿेलिण हक़ीक़त में सराइकी ज़बान जो ॿिनि मिसराउनि जो गीत आहे। मूं जॾहिं उपभाषाऊं करायूं त हुन में तव्हांखे सराइकी, विचोली, लासी, लाड़ी, कशी या ॿी हिकिड़ी जेका बची बाक़ी ठरेली, इहे उपभाषाऊं जंहिं महिल करायूं त इन्हनि सभिनी उपभाषाउनि जा पंहिंजा पंहिंजा लोकगीत बि अथव, छो त पंहिंजी पंहिंजी एरिया सां वास्तो रखनि था। त हीउ जेको लोकगीत आहे ॿेलिण, इहो सराइकी उपभाषा सां वास्तो रखे थो पियो बिल्कुलु, जंहिंमें घणो करे औरत जी तरफ़ां मुहबत जो इज़हार कयल हूंदो आहे। ऐं ॿेलिण जी जेका पहिरीं मिसरा हूंदी आहे उहा ॾाढी, ऐं पोईं मिसरा आहिस्ते आहिस्ते धार सां चइबी आहे, यानी पोयां थधो थी वेंदो आहे, आवाज़ु घटिजी वेंदो आहे। पहिरीं मिसरा ज़ोरदार, पोइ पुठियां
थधो थी वेंदो। ॿेलियुनि हक़ीक़त में दर्द भरियो असराइतो आलाप आहे जो भेज भिनीअ जो माना सुबुह जो सवेल ॿुधण सां विछोड़े जा जेके सतायल आहिनि या मोहबत जा जेके मारियल आहिनि उहो अखियुनि मां बाक़ाइदा आब वहाईंदा आहिनि, नीर वहाईंदा आहिनि। ऐं इहो ख़ासि करे घणो करे जेके जिन जा मर्द ॿाहिरि वेंदा आहिनि उहे औरतूं इंतज़ार में उनजे ॻाईंदियूं आहिनि। उनजो हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॿुधायां थो के लफ़्ज़ आहिनि। उभी जो खड़ी आऊं माण्हू आंदी नी वेंदी पुछ पुछ थकी आऊं तेॾा ॾस नहीं ॾींदी। हाणे ज़रे घटि मां ईअं चवां तव्हांखे, मां जंहिं महिल एग्ज़ाम्पल्स ॿुधाया हुया सराइकी ऐं सरेली थोरो की घणो मिलंदड़ आहे जो उनजो रीज़न इहो ई आहे त सराइकी बॉर्डर जी लैंग्वेज आहे, एग्ज़ैक्टली मथे जिते असांजो सरो शुरू थो थिए उन हिसे जी लैंग्वेज आहे। त उन में जेके लफ़्ज़ इस्तेमालु थींदा आहिनि ख़ासि करे सचल सरमस्त जी जेका ॿोली आहे उहा सराइकी आहे। उन में बि जेॾा तेॾा मेॾा इहे लफ़्ज़ इस्तेमालु थींदा आहिनि। त हिते बि मेॾा तेॾा लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहिनि ऐं ही सराइकी जी उपभाषा जी या सराइकी उपभाषा जो ही लोकगीत आहे। ॿिया वधीक हिन जा एग्ज़ाम्पल्स कोन्हनि के, छो त ॻाइण में जनरली घणे में घणा विचोली भाषा जा गीत ॻाया विया आहिनि, घणे में घणा, बाक़ी ॿियनि जा घटि आहिनि। ईअं नथो चवां मां, सिंध में त हींअर बि सभिनी जा हूंदा छो त सभिनी एरियाज़ खे हुते मान सन्मान अञा ताईं आहे। पर जेसि ताईं रिकॉर्डिंग जी ॻाल्हि आहे या जेसि ताईं आम माण्हुनि ताईं पहुचण जी ॻाल्हि आहे उहे फ़क़ति विचोलीअ जा वधीक या विचोलीअ में जेके लिखिजी सघे आहिनि। हाणे उन खां पोइ ॿियो लोकगीत आहे। साईं हिकु सेकंड, असांजी प्रिया जी आहे असां सां गॾु। उन तव्हां जेको ई भगत कंवर राम जी लोलीअ जी ॻाल्हि कई आहे उहा मूंखे लॻे थो तमामु सभिनी खे हिकिड़ो वधीक जेका आहे सो हिकिड़ो मोकिलियो अथई वीडियो। सवाल पैदा कयो आहे सभिनी। जी जी बिल्कुलु, ऐं ॾाढो सुठो कयो आहे। ॾिसो हीअ ॻाल्हि जेका आहे मूंखे एतिरी वणे थी त असांजा जेके बि आहिनि जिन खे इंट्रस्ट आहे उहे इन में ध्यानु ॾियनि था त हिकिड़ो वीडियो हा सुजाॻ त वीडियो मोकिलियो अथई। हाणे उहो मुंहिंजे व्हाट्सएप ते आहे, मूं व्हाट्सएप हिन में लैपटॉप ते बंदि कयो न त छा डिस्टर्बेंस थो थिए, त उन जो हिकु मिंट मां हीअ हलायां थो ऐं हिकिड़ो सेकंड तव्हांखे ॾेखारियां थो जस्ट इहो ई आहे लोली ॾेवा लाल लोली। उहो ई आहे, उहो ई आहे बिल्कुलु बिल्कुलु। प्रिया जी थैंक यू सो मच, थैंक यू। ख़ैर ॿियूं बि घणियूं अथव लोलियूं अञा, पर हाणे इहा भगत कंवरराम जी सालनि खां मशहूरु आहे, बिल्कुलु हलंदी ईंदी आहे। जी जी। हाणे उन खां पोइ ॿियो जेको लोकगीत जो क़िस्म हींअर असां करे रहिया आहियूं उहो आहे ओराणो। हा, ओराणा लफ़्ज़ मां ज़ाहिर ई थिए थो, हक़ीक़त इहा आहे ओराणे में माता जी उस्तति हूंदी आहे। ओराणो हिकु अहिड़े क़िस्म जो लोकगीत आहे जेको कंहिं ज़माने में ॿारनि खे माता निकिरंदी हुई ऐं माता खे रिझाइण लाइ उन देवीअ जी उस्तति कंदे इल्तिजा कंदे ॿार जे लाइ उन ॿार खे तकलीफ़ न अचे उन लाइ आसीस घुरी वेंदी हुई। ऐं ओरण लफ़्ज़ जेको आहे उन मां ओराणो निकितो आहे ऐं ओरण जी माना ई आहे ॻाल्हि ॿोल करणु। जंहिंखे चइबो आहे यार तूं हाल त ओर, हा बिल्कुलु, त ओरण लफ़्ज़ उन मां निकितो आहे ऐं ओराणो उन मां। हाणे मूंखे पंहिंजे जीवन जे बचपन जी यादि थी अचे त मुंहिंजे वॾे भाउ खे वॾी माता निकिती हुई जेका हींअर एरेडिकेट थी चुकी आहे। जी हाणे हीअ माना मां 60 साल अॻु जी ॻाल्हि थो ॿुधायां, क़रीब क़रीब 55-60 साल। तॾहिं हिंदुस्तान में एरेडिकेशन अञा न थी हुई, शायदि इलाज हुया अञा। मूंखे यादि अचे थो उहो मुंहिंजो वॾो भाउ सुम्हियो पियो हूंदो हुयो ऐं उन ज़माने में
हथ सां चाबी भरण वारा ग्रेमोफोन हूंदा हुया ऐं उहो बि असां उधारो कंहिंखां वठी आया हुआसीं ऐं उहो माता जो जेको गीत आहे ओराणो जेको आहे ऐं उन ज़माने में फ़क़ति हिक ई आवाज़ में उहो ओराणे जो गीत हूंदो हुयो ऐं मूंखे उन जा लफ़्ज़ अञा ताईं यादि आहिनि हींअर मूंखे हूंदो त मां हलाए ॾेखारींदुसि तव्हांखे पर उहो ओराणो उन ज़माने में सिंध जो रिकॉर्ड थियल फातिमा सिस्टर्स 2 भेनरूं हूंदियूं हुयूं जेतोणीकि उहे हुयूं क्रिश्चियन अच्छा पर उहो सिंधी गीत उहो ओराणो उन्हनि ॻायो हो जेको उन्हनि जो उन ज़माने में HMV वारनि रिकॉर्ड कयो HMV हिज मास्टर्स वॉइस कंपनी हूंदी कंहिं ज़माने में जंहिं उनजो गीत रिकॉर्ड कयो उहो ऐं उहो गीत रिकॉर्ड मां पाण हथ सां हलाईंदो हुउसि बिल्कुलु हथ सां बाक़ाइदा उहो जॾहिं उनजी चाबी घटिजी वेंदी हुई त आवाज़ु स्लो थी वेंदो वरी हथ सां पियो भरींदो हुउसि मूंखे उहे ॾींहं अञा ताईं यादि आहिनि उहो कीअं मूं उन ज़माने में उहो हलायो आहे ख़ैर हींअर जेके गीत जा लफ़्ज़ मूं ॿुधायां थो ऐं हाणे हिकु ॿ गीत मां ओराणे जो तव्हांखे हलाए बि ॾेखारींदुसि यानी वॼाए ॾेखारींदुसि हाणे जेके ॿुधायां थो लफ़्ज़ उहे ई आहिनि माई जा आई घरड़े में मां कहिड़ी करियां किरत पाट पसारनि थदड़ियूं मानियूं मां करियां जीजल जी तात अमां थारूं राति थां में जीजल चौपड़ रांदि करे सोनियूं सारियूं रूपा ढारा छल सवलो त ढारो ढरे अमां पपू त अथई नंढड़ो ॿार रखजांइसि जीजल हलकड़ो ॿार हाणे एक्चुअली जेके लफ़्ज़ आहिनि अमां मां माईअ खे ओरियां मूंखे तुंहिंजी तात लोक सॼो ई निंडर में अहिड़ी जीजल इहे लफ़्ज़ हुन गीत जा आहिनि इहो भगवंती नावाणीअ बि ॻायो आहे पर इहो घणो पोइ ॻायल आहे पर जेको पहिरियों ॻायल हो जीअं ॿुधायमि फातिमा सिस्टर्स जो उहो गीत ऐं उन खां सवाइ हाणे मां 2 टे गीत तव्हांखे ओराणे जा ॿुधायां
हाणे ही जेको आवाज़ तव्हां ॿुधो इन जे ई आवाज़ में, इन जी आवाज़ हो आज़ाद सूफ़ी जो, जेको अहमदाबाद जो तमामु झूनो गायक हो, हींअर त हयात न आहे। इन जो ई हिकिड़ो मशहूरु गीत आहे ठार माता ठार। बिल्कुलु इहो साॻियो ई गीत वरी प्रिया जी ॿुधायो, लिखियो अथई चई हिकिड़ो इहो बि गीत हूंदो शायदि, ठार माता हा ठार। आहे। हाणे मां सभु नथो हलायां, पर हा हाणे बिल्कुलु ॿुधल सही, इहो मशहूरु बि आहे, तमामु सभिनी जो मशहूरु ॿुधल आहे। बि हूंदो। सही सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। हाणे इन खां पोइ अॻियां वधूं था। जी। उन खां पोइ जेको ॿियो लोक गीतनि जो क़िस्म आहे, जेको खे चइबो आहे कथा गीत। हाणे ही लोक गीत ॿारनि में थोरो वधीक मक़बूल आहे, छो त उन्हनि जे पस मंज़र जी का कहाणी हूंदी आहे, ऐं विच विच में वरी उहो गीत चयो वेंदो आहे, यानी उहो कुझु कहाणी खणंदा आहिनि, पोइ हुन में गीत हूंदो आहे। हाणे सम्झ मिसाल हिकिड़ी कांव जी जेका लोक कहाणी आहे, त कंग जी नानी, कंग माना कांव ई, कंग जी नानी कंग खे ॻोल्हण निकिरे थी, तो पहिरियां अची करे कुंभार वटि पहुचे थी ऐं कुंभार खे सॾु करे चवे थी। हाणे हिते वरी गीत थो अचे, कुंभार रे कुंभार को कंग ॾिठे, चप चोरींदो ॾिठे, मुछ मोड़ींदो ॾिठे, मुंहिंजो नेरानो कंग। हाणे इहे गीत जा लफ़्ज़ आहिनि। हाणे अहिड़ो को गीत मूं वटि कोन्हे को, पर अहिड़ा ॿिया घणा काफ़ी गीत आहिनि जेके किन लोक कथाउनि सां जुड़ियल आहिनि, उन सां वास्तो रखंदड़ आहिनि। वरी उतां हुनजी उहा नानी उतां अॻियां वधे थी, दरिया वटि थी वञे, ऐं पोइ ॿियनि केतिरनि हंधनि ते वञे थी, सभिनी खां साॻियो सुवालु पुछे थी, भई दरिया रे दरिया को कंग ॾिठे, चप चोरींदो ॾिठे, मुछ मोरींदो ॾिठे, मुंहिंजो नेरानो कंग। अहिड़े नमूने अलॻि अलॻि जॻहियुनि ते वञे थी पई। ऐं उन खां सवाइ वरी कथा गीत में ख़ासि करे के ॿिया अञा बि गीत आहिनि घणाई, पर उहो किताबनि में ई दर्ज थियल आहिनि ऐं आम रवाजी ज़बान ते माण्हुनि खे घटि ईंदा आहिनि। ऐं अञा ताईं बि सिंध में केतिरनि जॻहियुनि ते इन क़िस्म जा उहे मोकिया या महल थींदी आहे जो उते इहे ॻाईंदा आहिनि। हाणे उन खां सवाइ ॿिया केतिरा गीत आहिनि। हिकु सुवाल, ही कथा जेको अखर आहे कथा जी, माना उन जो एसेंस, उन जी जेको आहे उहो माना हिकिड़ी आखाणी आहे जेका ॻाए आखाणी सां, हा जी जी जी, ॻाए माना हुन में ॻाइण जो सिर्फ़ु कुझु हिसो आहे, बाक़ी कहाणी ई हूंदी आहे। अच्छा, हा, जीअं असीं सत्यनारायण जी कथा चवंदा आहियूं। हा, कथा उहा ई थींदी, पर जे विच में कुझु ॻाए माण्हू त उहो गीत हुन में कथा गीत थी वियो। बिल्कुलु। हाणे इन खां सवाइ ॿिया काफ़ी गीत आहिनि। हाणे जीअं पूॼा जा गीत आहिनि, पूॼा जे गीतनि में पंजड़ो आहे, पंजड़ो लफ़्ज़ लाल जा पंजड़ा, जंहिंमें 5 सिटूं हुजे। तव्हांखे अहिड़ो कुझु मिसाल ॿुधणो हुजे त उहो मूं वटि आहे, भई लाल जो पंजड़ो जेको आहे उहो मां तव्हांखे ॿुधायां थो। पूॼा गीत में ख़ासि करे वरुण देवता जी पूॼा हूंदी आहे घणो करे। जी। ये सभिनी ॿुधो हूंदो। हाँ ही तो
हाणे ॿिया बि केतिरा असांजा लोकगीत आहिनि, पोइ उहे पूजा गीत चवंदव या किन असांजे रस्मुनि सां रिलेटेड गीत आहिनि। भई जीअं मूं ॿुधायमि शुरूअ में ई त भई असांजूं जेके रस्मूं आहिनि, भई जनम खां वठी शुरूआति छठीअ सां थींदी आहे, त लाॾनि में छठीअ जा गीत बि आहिनि, उनखां पोइ मुनण जा गीत आहिनि, तंहिंखां पोइ जणियनि जा गीत आहिनि, उनखां पोइ शादीअ सां रिलेटेड त आहिनि ई आहिनि, पर उनखां सवाइ मङणे खां अॻु जो गीत, तव्हां कॾहिं शायदि मङणे जा गीत न ॿुधा हूंदा, या मङणे खां अॻु जो गीत। हाणे इहो असांजे गोवर्धन भारतीय एक्सप्लेनेशन सां गॾु, भई हाणे छा थींदो आहे शुरूआति में मङणे खां अॻु, उन एक्सप्लेनेशन सां गॾु इहो गीत कोशी लालवाणीअ सां गॾिजी करे ॻायल आहे मुंहिंजो, उहो मां तव्हांखे ॿुधायां। शायदि ॿुधल बि हुजे तव्हांजो। शादी थींदी त यार दोस्त खाए वेझाई परियां मिट माइट बि ईंदा। ॾाॾो ॾाॾी, नानो नानी, मामो मामी ऐं चाचो चाची, भेनरूं ऐं भाउर त कुटुंब जा भाती आहिनि। हर माइट जी घुर अलॻि अलॻि आहे। लाॾे खे सुहिणी कुआण घुर्जे त ॾाॾे खे ॾाजो, माउ खे सुगड़ नुंहं घुर्जे त पीउ खे नाणो, भेण खे खपनि विलायत जा वॻा त भाउ खे खपनि फुल सूट ऐं टाई, पुफीअ खे घुर्जनि पड़ा सेब पट पटी हर जा, कंहिंखे चूड़ा खपनि त कंहिंखे मूरा। माइट मिलंदा त ॻाइण वॼाइण बि थींदो ऐं झूमण नचण बि। शरनाई वॼंदी, दुहिल वॼंदा ऐं झूमर लाइ नूरनि सां सजायल पेर खजंदा। खणी का अचे त घोट ननी नचे, नूरा खणी का अचे त घोट ननी नचे, नूरा खणी का अचे त घोट ननी नचे, नूरा खणी का अचे त घोट ननी नचे, घोट ननी नचे मुंहिंजो जोड़ल बचे, घोट ननी नचे मुंहिंजो जोड़ल बचे, नूरा खणी का अचे त घोट ननी नचे। एक्चुअली मूंखे गीत कोई ॿियो हलाइणो हुयो, पर हे थोरो उन सां रिलेटेड ॿियो गीत हलियो। एक्चुअली उहो गीत ईअं आहे, नारेल चिटराए आणे ॾे मूंखे जोड़ल मंगाए आणे। जीअं मां एक्सप्लेनेशन ॾिनी त मङणी जो गीत आहे उहो, भई मङणीअ खां अॻु जो, उहो मूंखे हींअर साम्हूं लिस्ट में नज़र न आयो। हक़ीक़त में उहो गीत हुयो मूं वटि, एतिरो यादि अचे, लफ़्ज़ हुनजा ईअं आहिनि। ही कुझु अलॻि गीत हुयो। ऐं ॿी ॻाल्हि, हा, मङणे खां पोइ शादीअ जी ॻाल्हि आहे, शादीअ खां अॻु रिलेटेड हुनजा 60 आहिनि, त 60 ते बि तव्हां ॿुधो हूंदो, 60 जी एक्सप्लेनेशन बि आहे, 60 जो गीत बि आहे, उहो हलाए थो ॾेखारियां। मङणे बैदि शादीअ जी तारीख़ मुक़ररु कई वेंदी ऐं शुरू थी वेंदा घोट कुआण जा साथ सोण। हर जात न्यात जा पंहिंजा पंहिंजा सगुण साठ ऐं रीतियूं रवाज आहिनि। अवल अन्न जो साठ थींदो, कुखरीअ में अन्न ऐं हेड जूं 7 गणियूं विझी 7 सुहागणियूं साठ कंदियूं ऐं चांवर छड़ींदियूं। झंड में कणक जो
हुक बुक विझी अटो पीअंदियूं। घोट मां या कुंवार मां मथे ते मटकी या घड़ी खणी तलाव या खूह तां पाणी भरण वेंदी। खुंबे या गुलाबी रंग जा कपिड़ा पाए ख़ुशीअ ऐं शादमाने जो इज़हार कंदी। घोट ऐं कुंवार वनवाह में वेंदा। हेड तेल चंदन ऐं बेसण जो लेप लॻाए संदन शरीर खे सुहिणो ऐं चिकनो बणायो वेंदो। सतन सुहागणियुनि जा साठ हिकु ख़ासि रस्म आहे शादीअ जी। सोना गहना पाए लाडा गाए गाए, सोना गहना पाए लाडा गाए गाए, तुंहिंजा साठ कंजूं सत सुहागणियूं, ओ तुंहिंजा साठ कंजूं सत सुहागणियूं, सत सुहागणियूं की वॾ भागणियूं। मंगणी बैदि शादीअ जी तारीख़ मुक़ररु कई वई। हाणे इन सिलसिले में ॿिया बि केतिरा गीत आहिनि अञा 60 जा, पर मां हाणे सभु नथो हलाए ॾेखारियां, तव्हांखे लिंक मोकिलींदुसि बि। 60 खां सवाइ एनर सां रिलेटेड फ़क़ति एनर लफ़्ज़ तव्हां ॿुधो हूंदो, थी सघे थो नई जनरेशन खे इहो ख़बर बि न हुजे त एनर थींदो केरु आहे। साईं मां पाण एनर थी चुको आहियां हिकिड़ी शादीअ में। हा ख़ैर, त कंहिं ज़माने में एनर सां बाक़ाइदा मज़ाक थींदियूं ॾाढियूं वॾियूं, बराबरि आहे। एतिरे क़दुरु जो उहा मज़ाक झगड़नि में बि बदिलजी वेंदी हुई। त एनर जा बि कुझु गीत आहिनि, जेकॾहिं चाहियो त मां हलायां, जे न त अॻियां वध। मां सोचां थो छो जो टाइम जे हिसाब सां जे लिंक टाइम मोकिलींदा जी मोकिलींदुसि मां लिंक, छो त अञा हिन चैप्टर ते थोरो ॻाल्हाइणो आहे, त ॿिए लेक्चर में बि मां गीत कुझु ॿुधाईंदुसि। हींअर टाइम हींअर मूंखे लॻे थो टाइम थी वियो आहे शायदि, लॻभॻि पोइ भली नेक्स्ट लेक्चर में वरी इन बारे में वधीक ॻाल्हाईंदासीं ऐं कुझु ॿिया गीत बि ॿुधाईंदुमि, ऐं बिफोर दैट मां तव्हांखे लिंक मोकिले छॾींदुसि। हा ज़रूरु, इहो लिंक मोकिलिजो। ऐं असीं भई हिकिड़ो भई छा चवंदा आहियूं, हिकिड़ो 1 सेशन 1 करे पोस्ट कंदासीं ऐं नेक्स्ट टू फॉलो, त उहो ॾाढो सुठो थींदो। पर साईं मां पंहिंजे पारां ऐं मूंखे लॻे थो सभिनी जे पारां, छो जो असांजा 12 अॼु जुड़ियल आहिनि, माना हर कंहिंखे ॻाल्हि वणी आहे। ॾाढो ॾाढो सुठो, ऐं असांखे हेतिरी सम्झ किथां पवंदी किथां ईंदी का ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। त तहे दिलि सां तव्हांजो शुकराना आहिनि, ऐं वॾी महिरबानी ताईं एतिरो टाइम ॾियो था, एतिरो नॉलेज असांखे, एतिरो इल्मु ॾियो था असांखे। सो रियली वेरी थैंकफुल। माय प्लेज़र, मुंहिंजे लाइ बि ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे जो ॿुधण वारा आहिनि, ॾिसण वारा आहिनि। हा, ऐं कंहिंखे कुझु पुछणो या चवणो हुजे त महिरबानी करे ॿुधायो, पुछो, या का सजेशन हुजे त भले पोइ ॿुधाइजो। तव्हांजा जेके वॉइस मैसेजिस हुआ उहे मूं तव्हांखे मोकिलिया आहिनि। एप्रिशिएट थो कयां, जेकॾहिं हा अहिड़ा आहिनि माण्हू त मूंखे पाण खे ख़ुशी थी थिए। ऐं साईं हिकिड़ो क्वेश्चन आहे प्रकाश जशनाणी जे पारां, भई एनर छा थींदो आहे उहो ज़रा ॿुधायो। न्यू जनरेशन खे शायदि ख़बर न हूंदी, या वरी नालो छा चयो, केरु थो पुछणु चाहे? प्रकाश प्रकाश। हा भाई प्रकाश, तव्हांजी शादी त थी वई हूंदी न? हा हा, 2 ॿार बि आहिनि दादा। अच्छा, त शादी सिंधी नमूने थी न? हा हा, त पोइ बिल्कुलु तव्हांखे त ख़बर बि हुजणु खपे। न रीति रिवाज चेंज थी विया आहिनि असांजे में, कोन रीति रिवाज चेंज केॾा बि थिया हुजनि, तव्हां हिंदुस्तान में ई था रहो, इहा बि ख़बर आहे मूंखे। हा हा हा, बराबरि आहे। एक्चुअली छा थींदो आहे, एनर हूअं गुज़िरियल ज़माने जे हिसाब सां अॻे ज़माने में नंढी उमिरि में शादियूं थींदियूं, इहा त सभिनी खे ख़बर आहे।
त उन ज़माने में जॾहिं नंढी उमिरि में शादी थींदी हुई त एनर ऐं एनराणी घोट कुंवार खे बाक़ी सॼी ट्रेनिंग ॾींदा हुया त शादीअ बैदि छा थींदो आहे, सभु कुझु ॿुधाईंदा हुआ। इहो अच्छा ज्ञान ॾियण वारो एनर ऐं एनराणी हूंदा हुआ उन ज़माने में। पर हाणे तव्हां पाण सम्झो था त भई शादी थिए वॾी उमिरि में थी त तेसि ताईं सभु ज्ञान दोस्तनि यारनि मां मिली थो वञे, त एनर एनराणी खे हाणे ॿुधाइण जी ज़रूरत न पवंदी आहे, हिकु ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, एनर एनराणी जी सम्झो हिकु पोस्ट हूंदी आहे शादीअ में। उहा पोस्ट ईअं हूंदी आहे त जीअं पूॼा चालू थींदी आहे त एनर ऐं एनराणी एनर सां गॾु हूंदा आहिनि, उनखे अलॻि न छॾींदा आहिनि, उनजी सम्झो रखवाली कंदा आहिनि। एतिरे क़दुरु जो सिंधीअ में वेॾी थींदी आहे त एनर बाक़ाइदा उन वेॾीअ में करार खणी घोट कुंवार जे पुठियां ईअं बीहंदो बि आहे, माना उहा रखवाली करण जे लाइ, संभाल करण जे लाइ। अच्छा अॻे ज़माने में हा एनर सां ॾाढियूं मज़ाक़ूं थींदियूं हुयूं, ऐं एनर घणो करे घोट जी शादी हूंदी आहे छोकिरे जी त उनजी भेण भेणियो ई थींदा आहिनि। जे भेण भेणियो न हूंदो आहे त पोइ सौट या उनजे वेझे जे रिलेशन में जेको भेण जो पासो हुजे उन हिसाब सां उहो एनराणी ऐं एनर उहे ई बीहंदा आहिनि मोस्टली। ऐं इहा शादी जी रस्म आहे, उन रस्म में एनर एनराणी जो रोल आहे। त अच्छा साईं हिकु न हिकु कोन हो, क्वेश्चन आहे। मुंहिंजे शादीअ में कोन हो। थैंक यू ॿुधाइण। See, ही बेस्ट मैन चई था सघूं जे अॼुकल्ह हा बेस्ट बस चवंदा हा आहिनि। हा 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 साईं हिकिड़ो क्वेश्चन हो त एनराणी मूं घटि ॿुधो आहे या कोन ॿुधो आहे असांजे। बिल्कुलु थींदी आहे। अच्छा हा अच्छा, त उहो जेका आहे सा माना भेण, घोट जी भेण। हा जी अच्छा जी जी हा। अच्छा, ऐं उहा जेका भेणियो आहे सा थींदो आहे कुंवार एनर। जे लाइ, उहा कुंवार जे लाइ। न न एक्चुअली कुंवार जे पासां अलॻि हूंदो आहे, घोट जे तरफ़ां अलॻि हूंदो आहे। कुंवार जे पासां बि कुंवार जे घर में एनर एनराणी थींदा आहिनि हुते। अच्छा अच्छा, ओके ओके, ठीकु आहे, ॾाढो अगरि सुठो घोट जे साईं। तरफ़ां 100% ईअं आहे। हा मूं जेके मोस्टली शादियूं ॾिठियूं आहिनि इहो घणो करे छोकिरे जे पारां ई हूंदो आहे। हा घणो करे मूंखे बि उहो ई ध्यान में हुई ॻाल्हि, पर छोकिरीअ जे पारां ॿुधो न आहे, जे हूंदो त उहो अलॻि ई थींदो, उहो साॻियो न हूंदो। बिल्कुलु बिल्कुलु हा सही साॻियो न आहे, हूंदो। सही आहे। न साईं ॾाढी वेरी इंटरेस्टिंग इहे ॻाल्हियूं जेके आहिनि ऐं हाणे से। छा आहे, रवाज बदिलजनि था, मुल्क बदिलजी था वञनि, माण्हू बदिलजी था वञनि। मूंखे इतफ़ाक़नि हिकिड़ो किस्सो ॿुधायां थो तव्हांखे मां। फिलिपाइंस जी शादी हुई हिकिड़ी सिंधी शादी, फिलिपींस में थी हुई, जी पर सिंधी शादी हुई, सिंधी शादी हुई। उहा शादी कंहिं वॾे रईस जी हुई जो उतां जो प्रेसिडेंट बि हुन शादीअ में आयो, फिलिपाइंस, ऐं सिंधीअ जी शादी हुई। उन सिंधी शादीअ में घटि में घटि बॉम्बे खां 60 माण्हू घुराया हुआ। उहे 60 माण्हू केरु? ॻाइण वॼाइण वारा, महाराज, बैंड वारा, म्यूज़िकल पार्टी वारा, सभु सिंधी हितां जा। ओह इवन वीडियो कढण वारा बि सभु 60 माण्हू घुराया हुआ बाक़ाइदा। इमेजिन कयो, उन्हनि खे भाड़ा, ख़र्च, फ्लाइट जूं टिकेटूं वग़ैरह सभु, रहण उनजो बंदोबस्तु कयो हो। जी ऐं ॾाढी वॾी शादी हुई उहा। मूं उन शादीअ में ॾिठो, उन शादीअ जी एडिटिंग मूं कई हुई कंहिं टाइम अच्छा ते। हा उन शादीअ में मूं ॾिठो रवाज वक़्त सां कीअं था बदिलजनि। त 60 जे वक़्त ते घोट या कुंवार, 60 थींदा आहिनि, त हिकु ठिकरी हूंदी आहे, ॾीओ हूंदो आहे, घरे घटि ईअं चऊं, उहो ॾीओ उबतो करे रखिबो आहे ऐं उहो पेर जे खुड़ीअ सां नओं जूतो पाए भञिबो आहे। इहा रस्म आहे 60 जे वक़्त जी। हाणे फिलिपाइंस जहिड़े कंट्रीअ में उहो ठिकर जो ॾीओ किथां अचे? उन्हनि खे ठिकर जो ॾीओ न पियो मिलियो। उन्हनि ख़बर त छा कयो, चीनीअ जी प्लेट खणी रखी अच्छा ऐं कमु टपाइण लाइ ईअं। त हाणे घणनि जॻहियुनि ते ईअं थी वियो आहे, जी एनर न आयो, न पहुतो, ॿिए खे बीहारियऊं, ईअं ई कमु टपायूं, या रवाज रस्मूं हालतुनि जे हिसाब सां, जोग्राफिकल कंडीशन जे हिसाब सां पयूं मटिजनि थियूं पयूं। हा अॻे ज़माने में 60 में अन्न पीसण लाइ जनर हूंदो हो, जनर रियल रखिबो हुयो। हा हाणे अॼुकल्ह जनर आहिनि ई कोन माण्हुनि खे घरनि में, उधार था वठणा पवनि या ॻोल्हणा था पवनि। छा कंदा आहिनि, महाराज बि ईअं चवंदो आहे, लकड़ी जो ॿारनि जो हिकिड़ो खेॾणो हूंदो आहे रांदीको, उहो ई रखो भला। हा हाणे कमल हा हाणे रस्म पूरी करणी आहे, हाणे कमु थी वियो आहे ईअं। जी अॻे सच पची ॻाल्हि थी। ऐं जी अॻे त बाक़ाइदा उहो हेड बाक़ाइदा विझंदा, उखरी ॿुरीअ में उहा हुन में कुटींदा हुया। कुटींदा आहिनि, हाणे बिल्कुलु। मिड़ई फॉर्मल थींदा आहिनि, या कणिक बि पीसींदा आहिनि, जंड में विझंदा आहिनि, उहो कणिक पीसीजंदी न आहे, मिड़ई 2-4 फेरा उहो फिरंदो ई न आहे, जंड हलंदो ई न आहे। अॼुकल्ह रखे रखे पुराणा थी विया आहिनि जंड माण्हू, या रांदीको हूंदो आहे।
त हाणे फॉर्मेलिटीज़ बची आहिनि, पर उहे फॉर्मेलिटीज़ हक़ीक़त इहा आहे, मीनिंगफुल आहे, जी जी उन्हनि जे पुठियां उन्हनि जो ज्ञान आहे। जी जी साईं, हिकु ठीकु बसि नियति जी तव्हां हथु मथे कयो आहे। जी सर, हू क्वारेतन में बि एनर एनराइणी थींदी आहे त हुनमें हा, मूं चयो, सांझनि हा, जे टाइम ते सेम थींदो आहे। बराबरि, अच्छा ठीकु आहे, ठीकु आहे। जी हाँ। जी, ओके, हाँ थैंक यू नियति जी, थैंक यू सर, थैंक यू वेरी मच। वरी अवल ओके, ख़ैर मथे हफ़्ते सेकंड हिन जो पोर्शन असां कंटिन्यू कंदासीं। जी जी जी, ओके, हरिओम, जय झूलेलाल। जय थैंक यू, जय झूलेलाल। थैंक यू साईं, थैंक यू। थैंक यू।